इसको बंद करो, इसको बंद कर दो, खाली आवाज़ बढ़ा दो, बंद कर दो, आवाज़ बढ़ा। स्टेज मथे रौनक अफरोज उलमाए किराम, खलफाए ज़वील एहतराम, तमाम सजी जमात सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वहदहू ला शरीक लहू चवंदो आहे फ़र्ज़ वाजिब सुन्नतूं तनियो तरक मपा, तौबा संदी तस्बीह पढ़ी सा पुॼा, नगा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहा, हीअ पिरिया जी ॻाल्हिड़ी हीअं से ला त संदी दोज़ख बा तो ओॾियाई न वञे। वहदहू ला शरीक लहू इहो विहाए जो वीह, खटे जे हाराए हंध तुंहिंजो ही, पाण चवंदई पी भरे जाम जन्नत जो। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम। सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। जेकॾहिं ॿाहिरि मुंहिंजो आवाज़ पुॼंदो हुजे, ॿाहिरि जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ पुॼंदो हुजे त कनि ॾेई ॿुधो। जेके सिर्फ़ु लंगर खाइण आया हुजनि उहे भले लंगर खाओ, ऐं जेके गौसे आज़म जी मजलिस में आया हुअनि उहे हिन तंबू जे अंदरि अचो। जेके गौसे आज़म जी मजलिस में आया आहिनि उहे टोटल हिन तंबू जे अंदरि अचनि, ऐं जे सिर्फ़ु लंगर खाइण आया आहियो त पोइ ॿाहिरि रहो, महिरबानी करे हिन जे अंदरि अचण जी ज़रूरत न आहे। जे सिर्फ़ु लंगर खाइणो हुजे त पोइ ॿाहिरि रहो, अंदरि अचण जी कोई ज़हमत न उठाए। सिर्फ़ु लंगर खाइण आयो हुजे उहो न अचे अंदरि, असीं सम्झी वेंदासीं हलिया त हीउ सिर्फ़ु लंगर खाइण आयो आहे। जेके सिर्फ़ु लंगर खाइण आया हुजनि या दुनियावी मक़सद जे लाइ आया हुजनि, उहे ॿाहिरि रहनि, ॻाल्हियूं कनि, मोबाइल हणनि ऐं पंहिंजे हिसाब सां सलाह मशवरा कनि। ऐं जेकॾहिं गौसे आज़म जे नाले सां आया आहिनि त पोइ अंदरि अचो। गौसे आज़म जे नाले सां केरु आयो हिते हिन मजलिस में? आउं इंतज़ामिया खे अपील करियां थो मानी बंदि कई वञे। आगे बैठे मानियूं खाराइण वानी खे घुराया आहिनि या मजलिस लाइ घुराया आहिनि? हिते जे ॻोठ वारनि खे आउं अर्ज़ु करियां थो मानी चांहि फौरन बंदि कई वञे। ऐं मानी चांहि खाइण आया हुअनि उन्ही खे चओ ऐं ॿाहिरि रहो, ऐं मजलिस ख़तमु थी तंहिंखां पोइ मानी आखे खाराईंदासीं, ऐं ॿाहिरि रहो। जेके मानी खाइण आया हुजनि उहे भले ॿाहिरि वेही रहनि, कोई ज़रूरत न आहे अंदरि, कोई ज़रूरत न आहे कतन। सिर्फ़ु जेके गौसे आज़म जे लाइ आया हुजनि उहे तंबू अंदरि अचनि। दुरूद शरीफ़ पढ़ंदा अचो, हलिया अचो अंदरि। अल्लाह जो महबूब राज़ी थी वञे। दुरूद शरीफ़ पढ़ंदा अचो, अंदरि अचो। मानी बंदि कई वञे, चांहि बंदि कई वञे, टोटल बंदि कयो वञे। जेकॾहिं जलसो करिणो आहे त प्रोग्राम हलंदे मानी न हलाइणी, ऐं जेकॾहिं आखे मानियूं खाराइणो आहे त पोइ मानी हलायो, त पोइ प्रोग्राम बंदि रखो। हिकिड़ो कमु थींदो, ॿई भेड़ा कम कोन थींदा। असांखे मक़सदु मालूम ई कोन्हे हिन प्रोग्राम जो। मानियूं खाराइण जे लाइ घुरायूं था, भत कयो वियो आहे हिते।
अल्लाहुम्मा सल्ली अला दुरूद शरीफ जो विर्द जारी रखो। मुहम्मदिन बारिक वसल्लिम सल्लु अलैहि सलात आऊं ॿाहिरि फालतू माण्हू जेके फिरंदे ॾिसां पियो उहे टोटल या त अंदरि अचनि या पोइ ॿाहिरि ना ॾेई वेही रहनि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन दुरूद शरीफ आवाज़ बुलंद पढ़ंदा रहो। सलातन व सलामन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। जेके ॿार आहिनि अञा बि अंदरि अचनि, अञा बि मौक़ो आहे। ऐं पोइ लठी खणी ॿ माण्हू आऊं ते बीह रहे तो अंदरि वञणु कोन ॾींदो आहे कोई। ऐं चाहींदा अंदरि अचनि पर अंदरि अचणु को ॾिबो कोन आहे। दुरूशी पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना सलातन व सलामन व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। वरी दुरूशी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला। असांखे दुरूद शरीफ अचे थो जमा सगुर दुरूशी पढ़णो अचे थो पढ़ो आवाज़ है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लम अञा ज़ोर से पढ़ो मूंखे ख़बर पए दुरूशी केरु नथो पढ़े। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। ही ज़िंदगी जेका आहे न ही असां अल्लाह खां उन कर्ज़ तौर रखी कोन जो रब ॾिनी आहे असांखे। अल्लाह जी नेमत आहे। सारी उम्र 40 साल हुजे या 50 साल 60 साल हुजे या 80 साल ये रब ॾिनी आहे असांखे। अल्लाह जे असांखे 80 100 साल या 90 साल 40 साल जेकी बि उम्र ॾिनी आहे ई कर्ज़ तौर न आहे ॾिनी। असीं कर्ज़ मंगियासीं त रब ॾेई छॾी असांखे। असीं जे अल्लाह असांखे इहा एॾी उम्र ॾिनी आहे असीं उन रब जे लाइ 2 मिंट ॾियण जे लाइ तयारु न आहियूं। 10 मिंट तयारु ॾियण जे लाइ न आहियूं। मौत जॾहिं मथे अची वियो साह कढण वारो मलाक जॾहिं मथे अची वियो तॾहिं इहे कचारियूं वारियूं केरु कंदो? तॾहिं अव्हां जे बजाए बीड़ियूं केरु पीअंदो? तॾहिं अव्हां जे बजाए ॿार मोबाइल केरु हलाईंदो? तॾहिं सियासत जूं ॻाल्हियूं केरु कंदो? तॾहिं अव्हां जे जेको आहे सो इहो ॿार फालतू वारियूं खिलायूं ऐं हसद ऐं बुग़्ज़ वारियूं ॻाल्हियूं केरु कंदो? ॿिए मथां ठठोलियूं केरु कंदो? ये रब तबारक व तआला जल्ल शानहू नेमत अता कई आहे ज़िंदगी जंहिंखे असीं निकमी बर्बाद करे रहिया आहियूं, जंहिंखे असीं निकमी जेको आहे सो सफ़ा बेक़ीमत बर्बाद ऐं फज़ूल ख़र्च करे रहिया आहियूं। इहो हिकिड़ी घड़ी क़ीमती आहे। हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ो लम्हो ऐं सेकेंड क़ीमती आहे। जॾहिं मौत मथे ते अचे थो उन टाणे मौत जॾहिं मथे ते अचे थो उहो ॾींहुं यादि कर जंहिं ॾींहुं अखियूं छत में खुतल हूंदई। उहो ॾींहुं यादि कर जंहिं ॾींहुं अखियूं छत में खुतल हूंदई। मलाइक साह कढण वारा विहाणनि वटि वेठल हूंदई। सकरात जो समय हूंदो घर वारा हथ कढी छॾींदा। पुटु आहे पर बेज़ार आहे कॾहिं साह निकिरे ऐं खणूं बाबे खे। ॿिए जे कॾहिं आहे त बेज़ार आहे या हाणे कॾहिं हिन जा जेको आहे साह लाश खणे ऐं खणी ॿूरे ॾियोसि ऐं उन टाणे तोखां कोई पुछे जे हिकिड़ी घड़ी तोखे ॾियूं था केतिरी क़ीमत ॾींदे? हिकिड़ो कलाक या अधु कलाक या मिंट तोखे ॾियूं था अञा उमिरि जो वधीक तूं केतिरी क़ीमत अदा कंदे? त तूं चवंदे जेकॾहिं ज़मीन ऐं आसमान जी टोटल क़ीमत उन टाणे मुंहिंजे हथ में हुए हिकिड़े कलाक ख़रीदण जे लाइ ॾेई छॾियां। इहा आउं सही चवां पियो या ग़लति? इहा क़ीमती ज़िंदगी पूरे ज़मीन ऐं आसमान जी दौलत ॾियण सां जेको हिकिड़ी मिंट नथी मिले उहो अल्लाह अव्हांखे मुफ़्त में ॾिनी आहे। अल्लाह मुफ़्त में ॾिनी आहे जंहिंजी को क़ीमत न आहे। हिकिड़ी घड़ीअ जे लाइ
असें करोड़ों रुपया ख़र्च करण जे लाइ तयार आहियूं। डॉक्टर खे चऊं यार जेतिरा पैसा लॻनि तूं पैसनि जी परवाह न कर, असांजे रिश्तेदार खे बचाए ॾे, असांजे हिन अज़ीज़ खे बचाए ॾे, ही मरण न खपे, हिन जी मौत टाल। डॉक्टर चवे थो मौत टालणु मुंहिंजो कमु न आहे, मौत मूंखां न टलंदी, ऐं असीं हुनखे बचाइणु चाहियूं था, पूरी दुनिया जी रक़म हुन मथे ख़र्च करणु चाहियूं था, पर उन जे लाइ हिकिड़ो बि मिंट मिलण जे लाइ न आहे। हिकिड़ो मिंट जेको आहे सो क़ीमतन असांखे नथो मिले। उहा ज़िंदगी, उहो वक़्तु अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांखे फ्री में अता कयो आहे। जेको फ्री में अता कयो आहे उन मालिक जेको आहे जे हेॾी ज़िंदगी असांखे ॾिनी आहे उन जे लाइ असीं हिकिड़ो कलाक नथा ॾियूं। बेशर्माई जी हद आहे या न? उन जे लाइ असीं अधु कलाक नथा ॾियूं, ऐं असीं अहिड़े मौक़े मथे बि ॿाहिरि वेही हसद ऐं गिलाई जूं ॻाल्हियूं करियूं था, कीने बुग़्ज़ जूं ॻाल्हियूं करियूं था, अञा बि असीं शैतान जो साथ नथा छॾियूं। अफ़सोस हुअणु खपे असांजे हाल मथे, अफ़सोस हुअणु खपे असांजे हाल मथे। ही वक़्तु वापसि कीन मिलंदो, ही जेके ॾींहं मिलंदा कोन। पंहिंजे बचपन खे गनीमत सम्झ, बचपन खां पोइ जवानी खे गनीमत सम्झ, जवानी खां पोइ पोड़पण खे गनीमत सम्झ, पोड़पण खां पोइ भले मंजे मथे पियो आई उनखे बि गनीमत सम्झ। जॾहिं मौत अची वियो तंहिंखां पोइ को शइ मिलण वारी न आहे। दुरूद शरीफ पढ़ो था मुझे ॻाल्हि मथे अचां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। और साहब अब्दुल हलीम हज़रत मौलाना रूम, हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि जो शेर पढ़ियो पे, यक ज़माना सुख़्बते बा औलिया बहतर सद साला ताअते बेरिया। हिकिड़ी घड़ी जेको अल्लाह वारनि जी ख़िदमत में गुज़रे उ 100 साल बेरिया इबादत खां भली आहे। 100 साल जी बेरिया इबादत उन खां भली आहे। बेरिया इबादत कहिड़ी हुजे थी ख़बर असांखे? असीं जेकॾहिं इबादत करियूं था असांखे त इबादत जी को क़दुरु क़ीमत ई न आहे। मिसाल ॾेई सम्झाइजे कहिड़े नमूने? ही जेको रुपया असीं कमायूं था, दौलत कमायूं था, जंहिं माल जे लाइ असीं मरण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं माल जे लाइ असां ग़रीब जेको आहे पाड़ोसी खे मारण जे लाइ तयारु आहियूं, कंहिंजो खून पीअण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं दौलत जे लाइ असीं पोड़े पीउ खे धकु हणण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं दौलत जे लाइ असीं पंहिंजे ॿचनि खे मारण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं दौलत जे लाइ असीं पंहिंजे भाउ जो साह करण जे लाइ तयारु आहियूं, इन दौलत जी एॾी क़दुरु क़ीमत जॾहिं असांजी दिलि जे अंदरि आहे, इहो दौलत केतिरो कमु ॾिए थी असांखे? इहा दौलत केतिरो कमु ॾिए थी असांखे? क़बर में हलंदी बेड़ी, बचाईंदी दोज़ख जी आग खां, बचाईंदी रब जे कहर ऐं जलाल खां, बचाईंदी असांखे रब जी कहर वारी नज़र खां, बचाईंदी असांखे अज़ाब खां, बचाईंदी असांखे नारे जहन्नम खां। इहो धन दौलत जेको असीं इकठो करे रहिया आहियूं, जेको असीं जंहिं मथे नाज़ करे रहिया आहियूं, ई कारे नाग जी शकल में गले में पहिरायो वेंदो। इहो आग जी शकल में असांजे गले में पहिरायो वेंदो ऐं आग जूं हथ कड़ियूं असांजे हथनि में पहिरायूं वेंदियूं। इहो माल भलो न आहे। जेकॾहिं माल भलो हुजे हा त अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे यारनि ऐं पंहिंजे दोस्तनि मथे माल सां उन मथे मींहं करे छॾे हा। अल्लाह जा जेके महबूब वली आहिनि, अल्लाह जा जेके महबूब बंदा आहिनि, अल्लाह जा जेके महबूब मखसूस बंदा आहिनि, उन्ही खे बि रब तबारक व तआला जल्ल शानहू इहो माल इन नमूने अता न कयो जीअं असांखे। अल्लाह जा महबूब बंदा माल खां भॼंदा हुआ। ही आग आहे दोज़ख जी। दुनिया कलीलुन मिताउ कुल्लु मिताउ दुनिया कलील। दुनिया जो तमाम मिता, दुनिया जी तमाम माल मिल्कत के कम जो ना थोड़ो आहे। रब तबारक व तआला जल्ल शानहू जी नज़र में, रब जी नज़र में इन माल जी को वक़ाद क़ीमत न आहे जंहिंखे असीं एतिरे सूरी अहमियत ॾियूं था। ऐं नेक अमाल ये इबादत या इबादत उहो आहे जेका आख़िरत जी किरनसी आहे।
असीं हितां अमेरिका वञूं था, असांखे रुपया कमु ॾियनि था, डॉलर खपनि था। असीं हितां अरब वञूं था, असांखे रियाल खपे। असीं अरब इमारत वञूं, असांखे दीनार खपनि। हर मुल्क जी करेंसी अलॻि आहे, हर हुकूमत जी करेंसी अलॻि आहे। उते उन जो रुपयो चले थो, उन जी करेंसी चले थी। अमेरिका में जीअं डॉलर हले थो, यूरोप में यूरो हले थो, सऊदीया में रियाल हले थो, मुख़्तलिफ़ अरब इमारात में दीनार हलनि था। हर मुल्क जी करेंसी अलॻि आहे। इन ई नमूने हिन जहान जी करेंसी जेका ही फना वारी करेंसी आहे, बेकार करेंसी आहे, इहा करेंसी आहे। ऐं हुन जहान जी करेंसी, आख़िरत जी करेंसी दारुल बका जी करेंसी आहे। उहो करेंसी बि बका आहे। उन करेंसी जो नालो नेकियूं आहिनि, भला अमल आहिनि, नमाज़ आहे, रोज़ा आहिनि, ज़कातूं आहिनि, सदक़ात आहिनि, ख़ैरातूं आहिनि, भला कम आहिनि, चङाइयूं आहिनि। ऐं हिन पाक महफ़िलनि में वेही घड़ियूं गुज़ारणा आहिनि। इहा करेंसी आहे हुन मुल्क जी। ऐं हीअ जेको सो फ़ानी करेंसी आहे, हिन फ़ानी उमिरि जी। जर मथे फोटो जीअं, जर मथे फोटो जीअं तूं बि आहीं तीअं, थोरा ॾींहड़ा दुनिया मंझि। पाणी मथे ॾिठो आहे, हिकिड़ो बुलबुलो बणे थो पाणीअ मथे, पाणी मथे बुलबुलो बणंदे ॾिठो आहे। पाणी जेकॾहिं जोश में अचींदो, छोली मारींदो, या असां पाणी खे मथे न ईंदासूं त पाणी मथे हिकिड़ो बुलबुलो बणे थो, फोफे टाइप बणे थो मामूली। उहो केतिरी देरि होए थो? पाणी जो बुलबुलो घणी देरि हो ॻाल्हायो, कावड़ जो भले कावड़जी पोइ हक़ चई छॾींदुसि। मूंखे कोई डपु न आहे, अलाह जे फज़ल सां कोई डपु न आहे। वधि में वधि दावत कोन कंदा, ॿियो छा कंदा? हक़ चवणो असांजो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं हक़ न चयो त सुबुह जो निड़ी माथूं था, असांखे बि निड़ी माथूं था। सिर्फ़ु ज़िमेदारी इहा न आहे जो पंहिंजे पाण खे सुधारे वञे। सिर्फ़ ज़िमेदारी उलमा जी ज़िमेदारी इहा न आहे जो ख़ुदि खे नेक बनाइनि, ख़ुदि तहजुद गुज़ार बननि, ख़ुदि 5 वक़्त नमाज़ पढ़नि, ख़ुदि जेको पंहिंजे पाण खे संवारीनि। उलमा जी ज़िमेदारी एतिरी न आहे। इहा त ज़िमेदारी अव्हां जी आहे जो पंहिंजे पाण खे सुधारियो, नमाज़ूं पढ़ो, तहजुद गुज़ार बनो, नवाफ़िल पढ़ो, नमाज़ूं पढ़ो। इहो सॼो अव्हां जी ज़िमेदारी आहे। ऐं उलमा जी ज़िमेदारी इहा आहे जो पंहिंजे पाण खे न बल्कि अवाम खे सुधारीनि। उलमा जी ज़िमेदारी आहे ख़ुदि न, ख़ुदि त नमाज़ी आहिनि, अवाम खे नमाज़ी बनाइनि। ख़ुदि जेकॾहिं तहजुद गुज़ार आहिनि, अवाम खे तहजुद गुज़ार बनाइनि। जे न त क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी जो मुंहिंजा बंदा इल्म जहिड़ी लाज़वाल दौलत मूं तोखे अता कई हुई, मूं मुंहिंजी जेको हिदायत जो शर चश्मो आहे उनजो चश्मो हिकिड़ो तोखे ॾिनो हो, त उनजो कहिड़े नमूने वापरास कयो। जेकॾहिं उलमा इन ॻाल्हि में पकड़िया विया ऐं इल्म जो इस्तेमाल सही नमूने न कयो वियो त हीअ उलमा जी मजलिस आहे। क़यामत जे ॾींहुं आग जो लगाम पहिरायो वेंदो, आग जो लगाम पहिरायो वेंदो उलमा खे। आग जो लगाम घोड़ो जॾहिं नथो मञे तॾहिं अॻे जेको जॾहिं घोड़ो कोई आदमखोर हूंदो हो या घोड़ो कोई बदमाश हूंदो हो त उनखे अलियाण लगाम चाढ़ींदा हुआ। कहिड़ो? अलियाण लगाम। हाँ, ये अलियाण लगाम और आग वारे लगाम मादा को शय न है। ही लुग जो या रुख जो लगाम हूंदो आहे। ऐं अलियाण जे अंदरि वरी कुंडा हूंदा आहिनि जेको घोड़े खे मुंहं में लॻनि। ऐं हू लगाम जेको उलमा खे चाढ़ियो वेंदो हू दोज़ख जी आग में तयारु थियल हूंदो। आग जो लगाम हूंदो जेको मुंहं में चाढ़ियो वेंदो उलमा खे। जंहिं उलमा सच न चयो उनजे लाइ, जंहिं मौलवी सच, चवंदा न मौलवी त मथो खाई छॾियो आहे। नमाज़ पढ़सन असीं असांजे वास्ते पढ़सन, अबां जेको असीं असांजी क़बर में था असां। अड़े बाबा ऐं अवां जी क़बर में वेंदा अवां सां गॾु मौलवी टंगियो पियो। अवां सां गॾु जेकॾहिं मौलवी अवां खे नथो चाहे नमाज़ जो मिस्कीन, जेकॾहिं अवां खे सच जो नथो चाहे थी मौलवी अवां सां गॾु टंगियो पियो हूंदो। उनजो छा करणो? उनजो कीअं जवाबु ॾियणो?
मौलवी मजबूर आहिनि, उलमा मजबूर आहिनि, हक़ को जेके अहले इल्म आहिनि उहे मजबूर आहिनि, चवणो पवंदो। जे न चयो वियो त ख़ुदि जी निड़ी में हथ हूंदा त रूसी पढ़ तक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुनिया जी लालच हिन दुनिया जी लालच असांखे एॾा बर्बाद कया आहिनि, एॾा बर्बाद कया आहिनि, एॾा अंधा कया आहिनि, एॾा गाफ़िल कया आहिनि जो हक़ वासे असांखे नज़र नथो अचे। आग ॿरंदी असीं ॾिसूं नथा, हक़ खे असीं ॾिसूं नथा, सिज खे असीं ॾिसूं नथा, अखियुनि मथे पटी ॿधी पई आहे। अल्लाह जे महबूब फरमायो तालिब दुनिया किलाबुन, दुनिया जो तालिब कुतो आहे, दुनिया जो तालिब कुतो आहे। ऐं कुतो दुनिया जो तालिब कुतो आहे। कुतो कीअं चयो वियो? हाॾो चयो वञे या हाॾो बि मुर्दार खाए थो न। कुतो छो चयो वियो? मुर्दार खाए थो ऐं हाॾो बि मुर्दार खाए थो। ॿिया बि के जेको जानवर मुर्दार खाइनि था, पर कुते जो छो चयो वियो? कुते जो इन जे लाइ चयो वियो जो कुतो जेकॾहिं कोई हाथी जी ढूंढी आहे ऐं हिकिड़ो कुतो उन मथे मुर्दार मथे खाइण वियो, ॿियो कुतो भले हिन जो भाउ आयो त उनखे भेड़ो कोन खाइण ॾींदो, झगड़ो करे पवंदो, विड़ी पवंदो भेड़ो, उन ई टाणे जेको आहे ॾंद टकाए बीह रहंदो। कुतो चवंदो आउं हाथी भाउ हिकिड़ो खाईंदुसि, तूं भेड़ो न खपे। ऐं वीचारो हाॾो ही कागड़ो हाॾो कांग इन जे करे हिकिड़ी हॾी नंढड़ी ॾिठी त कां कां करे पंहिंजी पूरी कुट में कबीले खे भेड़ो कंदो। ये हाॾो कांग जंहिंखे असीं पुछड़ो चऊं था, असीं बेकार चऊं था, इन जे करे हिकिड़ी हॾी ॾिठी त कां कां करे सारी बिरादरी खे भेड़ी करे पोइ खाईंदो। ऐं कुतो हाथी जी ढूंढी ॾिठई त भाउ खे कोन खाइण ॾींदो। इन करे दुनिया जे तालिबनि खे अल्लाह जी महबूब मंझां जेको लक़ब मिलियो आहे उहो कुते जो मिलियो आहे। असीं पंहिंजे पाण खे सुधारियूं। ही दुनिया जी जेको मुहबत आहे इहा बेकार आहे, इहा बर्बाद करण वारी आहे। शाह साहब इन जे लाइ हिकिड़ो असांजे लाइ मिसाल ॾिनो आहे। दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें, दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें, हिकिड़ी मौज मेहरान जी, हिकिड़ी लोभ लालच जी, ॿियो आतिशी ओड़ा तालिबन तोड़ा मोड़े चाढ़ियूं मुकड़ियूं। छा सा फरमायो इन जी सम्झ मूंखे कोन अची आऊं। इंशा अल्लाह अज़ीज़ मुंहिंजो मौज़ू अलाए कहिड़ो हो, पर हाणे वियो ॿिए पासे। हाणे इहा ई ॻाल्हि थो सम्झायां त दुनियावी दौलत ऐं दुनियावी मुहबत जेका आहे इहा असांखे किथे खणी वञे थी ख़बर आहे। हिकिड़ो मिसाल पेश करियां। अगरि असीं हुजूं ॿेड़ीअ में कश्तीअ में ऐं कश्ती हुजे पाणीअ में दरिया मंझि, असांखे पाणीअ सां मुहबत आहे, पाणीअ सां मुहबत आहे छो त असांजी कश्ती हलाए थो। दरिया जे अंदरि पाणी हूंदो तॾहिं कश्ती हलंदी न, दरिया जे अंदरि पाणी हूंदो त कश्ती हलंदी, जेकर दरिया सुको त कश्ती बीह रहंदी, ॿेड़ी बीह रहंदी। ऐं हाणे उन पाणीअ सां मुहबत आहे जो पाणी हुजे, पूरो मौज मौज हुजे ऐं गहरो पाणी हुजे त ॿेड़ी हले, कश्ती हले। पर न पाणी सां घणी मुहबत कंदे ऐं एॾी मुहबत करी जो न पाणीअ खे ॿेड़ी अंदरि अचणु ॾेई त पाणी ॿेड़ी अंदरि अची वियो त, या ॿेड़ी पाणीअ मंझि हली वई त कहिड़ो हाल थींदो? ॻाल्हि सम्झ में अचे थी? पाणी ॿेड़ी अंदरि अची वियो त बि ॿेड़ी ग़रक़, ॿेड़ी ॿुॾी। हा भैया ॿेड़ी ॿुॾी वरी ॿेड़ी ॿुॾी पर आसान न आहे। इहा असीं सिर्फ़ु लफ़्ज़ चवंदा, ख़बर न आहे जी ॿेड़ी कीअं ॿुॾे थी। जीअं असीं पंहिंजी ॿेड़ी ॿोड़ियूं पिया ख़बर नथी पए। अल्लाह पनाह ॾे, ही पंहिंजो वक़्तु बर्बाद करे ॿेड़ी ॿोड़ियूं पिया पंहिंजी पंहिंजी। अल्लाह पनाह ॾे। जेकॾहिं पाणी कश्ती अंदरि अची वियो त बि ॿेड़ी ॿुॾी, जेकॾहिं ॿेड़ी पाणीअ मंझि हेठि वई त बि ॿेड़ी ॿुॾी। ॿिन्ही पासे ॿुॾंदड़ ॿेड़ी आहे।
पानी जो नुक़सान नथो थिए, ॿिन्ही पासे ॿेड़ी बुॾे थी। यानी जेकॾहिं पाणी आयो ॿेड़ीअ में त बि ॿेड़ी बुॾी, ऐं जेकॾहिं ॿेड़ी पाणीअ मंझि वई त बि ॿेड़ी बुॾी। पोइ कजे छा, करणु कीअं खपे? इन पाणीअ सां मुहबत कहिड़ी हुजे? छा फरमाए थो? मिसाल ईअं ॾिनो आहे, अॻ में ॿिया बैत आहिनि, उन्हनि जे अंदरि मिसाल इहो ॾिनो आहे पंहिंजे कलाम सां त ओ बंदा, ही दुनिया आहे दरिया, दुनिया आहे दरिया, तुंहिंजी दिलि आहे कश्ती, तुंहिंजी दिलि आहे कश्ती। ॿेड़ी जॾहिं दरिया मथे हले थी, पाणीअ मथे तरे थी त हले थी ऐं पार पुॼे थी। दरिया मथे, पाणीअ मथे ॿेड़ी हुजे त पोइ पार पुॼे, ऐं पाणी ॿेड़ी मंझि आयो त बि ॿेड़ी बुॾी, जेकॾहिं ॿेड़ी पाणीअ मंझि वई त बि ॿेड़ी बुॾी। इन जे लाइ करे इहो दिलि तुंहिंजी कश्ती आहे, इहो दुनिया जी दौलत तुंहिंजी दिलि जे अंदरि न अचणु खपे। दिलि जे अंदरि जेकॾहिं दुनिया आई त बि तुंहिंजी दिलि बुॾी ऐं ॿेड़ी बुॾी। ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कजां, गहरी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इहा दुनिया, इन दुनिया जी मुहबत, इन दौलत जी मुहबत जेकॾहिं तुंहिंजी दिलि वारी कश्ती मंझि अची वई त बि ॿेड़ी बुॾी। ऐं जेकॾहिं इहा दिलि तो दुनिया अंदरि लॻाई, इन दिलि खे जेकॾहिं दुनिया अंदरि ग़रक़ कई त बि ॿेड़ी बुॾी। कजे छा? इनखे हीअं करिणो आहे, दुनिया हेठि रख, पेरनि हेठां रख ऐं मथे दिलि खे रख त पोइ पार पुॼंदे, त पोइ पार पुॼंदे। ॿेड़ी जीअं पाणीअ मथे हूंदी आहे, जेसीं तक ॿेड़ी पाणीअ मथे हूंदी आहे, कश्ती पाणीअ मथे हूंदी आहे, पाणीअ जो जहाज़ पाणीअ मथे हूंदो आहे, तेसीं तक पुॼण जी उमेद हूंदी आहे। ऐं जेकॾहिं पाणी अंदरि अची वियो या ॿेड़ी पाणीअ मंझि वई त कमु लही वियो। असांखे असांजी दिलि इन दुनिया जे अंदरि नाहे रखणी, न दुनिया दिलि जे अंदरि रखणी आहे। दुनिया खे पेरनि हेठां रख, पेरनि जी ठोकरनि हेठां रख, जीअं अब्दुल कादिर जीलानी रखी हुई, जीअं अल्लाह जे महबूबनि रखी हुई, जीअं हज़रत गौसुल आलमीन रखी हुई, जीअं हज़रत बाबा फरीदुद्दीन गंज शकर रखी हुई, जीअं हज़रत ख्वाजा मुइनुद्दीन अजमेरी रखी हुई, अल्लाह जे महबूब रखी हुई, रखी हुई। अल्लाह वारनि कॾहिं दुनिया जे अंदरि न दिलि विधी, न दुनिया दिलि जे अंदरि आई। दुनिया खे ऐं दुनिया जी मुहबत खे पंहिंजी पेरनि जी ठोकर मथे रखियो हमेशह। पढ़ो अल्लाह जे वलियनि जी सीरत खे, पढ़ो अल्लाह जे वलियनि जी जेको आहे सो ज़िंदगी खे, पढ़ो अल्लाह जे वलियनि जे वाक़ियात खे। जेकॾहिं पढ़ी नथा सघो त हीअ उलमा जी जमात एतिरे जे लाइ आहे, हीअ मजलिसूं एतिरे जे लाइ आहिनि, हीअ असांखे औलिया अल्लाह जी ज़िंदगी सुणाइनि, असांखे अल्लाह वारनि जी जेको हयात पाक आहे, जिन में असांजे लाइ रहनुमाई आहे, जिन जे अंदरि असांजे लाइ सोझणो आहे, जिन जे अंदरि असांजे लाइ सभु कुझु आहे, उहो ज़िंदगी ही सुणाइणु उलमा जो कमु आहे, सुणणु अवां जो कमु आहे। असीं कॾहिं था सुणूं? असांखे त भद खपे, असांखे भद खपे, असांखे चटपटियूं ॻाल्हियूं खपनि, असांखे गिलाऊं खपनि, असांखे शैतान जेको असांजो यार आहे उहो हिकिड़ो मिंट असांखां परे न हुजे, उहो असांखे भेड़ो खपे। इहो यार एॾो ख़तरनाक आहे, एॾो ख़तरनाक आहे, इहो यार असां दुश्मन सुञातो ई न आहे। इहो असांजो दुश्मन जेको आहे उहो ई शैतान आहे। इंसान जो खुलो दुश्मन केरु आहे? शैतान। अल्लाह वारनि जी मजलिस में अचो, अल्लाह जे प्यारनि जी मजलिस में अचो, अल्लाह जे वलियनि जी मजलिस में अचो त ज़िंदगी संवरी वेंदी हली, तव्हांजो ॿेड़ो ॿुॾण खां बची वेंदो हलियो, इन दुनिया जे सारी दगाबाज़ियुनि खां असीं बची वेंदासीं हलिया, शैतान जे शर खां असीं बची वेंदासीं हलिया, ऐं असांखे ख़ुदा जी यादि अची वेंदी हली। ता ते बेरिया अल्लाह वारनि जी ख़िदमत में जेकॾहिं हिकिड़ी घड़ी गुज़ारी त पोइ उहो हिकिड़ी घड़ी 100 साल जी इबादत खां बहितर कीअं आहे ख़बर आहे? ऐं हुनजो मिसाल ॾियां, दुरूद पर त ॻाल्हि सुणायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लम, सल्लु अलैहि सलातन व सलाम अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हिकिड़ो नंढो छोकिरो जंहिंखे घरां मां रुपयो ॾिनो, ये वञ दुकान ते, हिकिड़ो रुपयो ॾिनो जे वञ दुकान मथे, उहो वीचारो रुपयो खणी दुकान मथे वियो, दुकान वारे रुपयो निहारियो,
रुपयो निहारे चई कि रुपयो खोटो आहे, रुपयो छा आहे, खोटो आहे, हलंदो कोन, नकली आहे। जीअं अॼुकल्ह 500 जो नोट नकली निकिरे, 2000 जा नोट नकली निकिता न, हीउ रुपयो खोटो आहे। पाऊं वरियो पर रुअंदो अचे, रुअण लॻो, बाज़ार जे विच में वेही रहियो, रुए पियो आवाज़ सां। बाज़ार में हलंदड़ फिरंदड़ माण्हू हुन मथे बीठा, हुन मथे अची बीठा गोगा कयूं। रुए छो थो, ही कहिड़ो कारण आहे रुए थो, भई रुए को थो, तोखे कहिड़ी तकलीफ़ पुगी? गोगा सॼो मथे, नंढा वॾा बाज़ार जे अंदरि जेतिरा बि तमाशाई फिरिया पे मथे घेरो करे बीह रहिया, रुए को थो, तॾहिं उहो आवाज़ करे चए थो जो इन करे रुए थो जो मुंहिंजी माउ मूंखे हिकिड़ो रुपयो ॾिनो हो, उहो रुपयो खणी जॾहिं आउं दुकान मथे वियसि त दुकानदार मूंखे चयो ही रुपयो खोटो आहे। ऐं इन लफ़्ज़ मथे जॾहिं हू पुॻो त रुपयो खोटो आहे, ओछंगारो निकिरी वियो, ओछंगारो निकिरी वियो। माण्हू खिलनि पिया, मवाली हिकिड़ो रुपयो, झल 500 रुपया, ही तोखे आऊं ॾियां, को चए झल 1000 रुपया, ही तोखे आऊं ॾियां, झल 100 रुपया, हिकिड़े मिंट में तोखे लख रुपया ठाहे ॾियो, तूं हिकिड़ो रुपयो खोटो निकितो रुए थो। चई न न न, मुंहिंजो हिकिड़ो रुपयो खोटो निकितो, ईअं करे वरी ओछंगारो ॾे। तॾहिं हू माण्हू खिलण लॻा कि रुपयो तुंहिंजो सोन जो हो, तुंहिंजो रुपयो सोन जो हो, जो असांजा सारा रुपया बेकार आहिनि, असीं तोखे चंदो करे रुपया ॾियण लाइ तयारु आहियूं। चई न, ई अव्हां जा रुपया कंहिं कम जा न आहिनि, आऊं जंहिं रुपये जी ॻाल्हि कयां थो, आऊं जंहिं रुपये जी ॻाल्हि कयां थो, इन अखर मथे पुॼी उहो खोटो, हिते पुॼी वरी ओछंगारो ॾेई बेहोश थी वञे हलियो। माण्हुनि हवा हणी होश में आंदो ऐं हू रुए पियो, सारा माण्हू खिलनि पिया, हू रुए पियो कि मुंहिंजो रुपयो खोटो निकितो, रुए पियो ऐं मथला खिलनि पिया। तेसीं हिकिड़ो पोड़ो उन दरवेशाना लिबास जे अंदरि उन मंझायो मामिलो छा आहे, तमाशो कहिड़ो आहे, ही रोए थो, अवां खिलो था, मामिलो छा आहे, ही थियो छा, कारण कहिड़ो आहे? घोड़े जो जॻह ॾियो, उन तमाशाइनि जो हिन ॾोकरे खे जॻह ॾियो, भले अॻिते अचे। ॾोकरो अॻिते आयो, उन नौजवान खे पुठी थापली, उनजे मुंहं मथां गिरदो गुबार दूर करे मुंहं मथां हथ फेरे ऐं चई रुए छो थो नौजवान, तुंहिंजो मुंहुं त चंड जहिड़ो आहे, तूं रुए छो थो, तोखे तकलीफ़ कहिड़ी पुगी आहे? उन मथे अखियूं खोले जॾहिं ॾोकरे खे ॾिठो तॾहिं साॻी ॻाल्हि कई। चई ॾोकरा चाचा, मूंखे अम्मा हिकिड़ो रुपयो ॾिनो हो, उहो खणी आऊं जॾहिं दुकान मथे वियसि त दुकान वारे खे रुपयो ॾिनो, दुकान वारे रुपयो निहारे मूंखे जो खोटो आहे, ईअं करे वरी ओछंगारो ॾिनई त हाणे हू रोअण वारो हिकिड़ो न हो, उहो ॾोकरो जंहिं हुनखे पुछियो हो उहो बि ओछंगारो ॾेई बेहोश थी वियो हलियो, उहो बि ओछंगारो ॾेई बेहोश थी वियो हलियो, उहो बि रोअण लॻो। हाणे हू मथे बीठा उनखे वधीक खिलण जो मौक़ो मिलियो। ॾिसो ॾिसो चरिया गॾिया आहिनि पाण में, ॾिसो ॾिसो ही जेको आहे पागल पाण में गॾिया आहिनि। हू छोकिरो अॻे रोए पियो, हिन ॾोकरे खे चयो तुंहिंजो छा बिगड़ियो? छोकिरो हू नंढो, हू ॿार, उनखे त रुपये जी फिक्र आहे, जीअं रुपयो उनजो खोटो निकितो जेको मां ॾिनो हो। पर ॾोकरा तुंहिंजो छा बिगड़ियो आहे, तूं छो रुए थो, कारण कहिड़ो आहे? ॾोकरे खे हवा हणी वरी होश में जांदो, ॾोकरा तूं पियो रुए, तूं छो थो रुए, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? चई ही जेको चवे थो उहा ई नथा सम्झो, अञा आखे हिन ॻाल्हि जी सम्झ न आहे पई, अवां नथा सम्झो ही छोकिरो कहिड़े रुपये जी जेको आहे ॻाल्हि करे रहियो आहे, कहिड़े दुकान जी ॻाल्हि करे रहियो आहे, कहिड़े दुकानदार जी ॻाल्हि करे रहियो आहे। अवां खे ख़बर न आहे ही हिन दुकानदार जी नथो ॻाल्हि करे, हिन रुपये जी नथो ॻाल्हि करे, ही रुपयो ॿियो आहे। ही चवणु हीअं चाहे थो जीअं हिन दुकान वारे मुंहिंजो रुपयो खोटो कयो आहे, सवारे क़यामत जे ॾींहुं, कल क़यामत के दिन जॾहिं महशर जो मैदान हूंदो, आदिल अल्लाह पाण हूंदो, इंसाफ़ करण वारो ख़ुदा पाण हूंदो ऐं नेकियूं ऐं गुनाह पिया तुरंदा। उन टाणे मुंहिंजे पले में जेको नेकियुनि वारो हिकिड़ो रुपयो हूंदो, हिकिड़ो रुपयो जेको नेकियुनि वारो, हिकिड़ी या ॿ चार नेकियूं हूंदियूं, उन टाणे रब उन नेकियुनि खे परखे ऐं जेकॾहिं मूंखे चयो मुंहिंजा बंदा ही तुंहिंजूं नेकियूं खोटियूं आहिनि,
त कहिड़ो हाल थींदो जेकॾहिं उन वक़्त में जेका पूंजी गॾु हूंदी उहा पूंजी जेकॾहिं खोटी निकिती त पोइ कहिड़ो हाल थींदो। हिते तव्हां चंदो ॾियण लाइ तयारु आहियो, पैसा ॾियण लाइ तयारु आहियो, 500 ॾियण लाइ तयारु आहियो। उहो ॾींहुं उहो हूंदो जो मां चवंदी पुट आऊं तोखे नथी सुञाणा, पीउ चवंदो पुट आऊं तोखे नथो सुञाणा, बा जो न हूंदो, को कंहिंजो न हूंदो। उहो ॾींहुं अहिड़ो ॾींहुं आहे जो बा खां भॼंदो, मां धीअ खां भॼंदी, नेकी ॾियण जे लाइ को बि तयारु न हूंदो। उते वारी किरनसी जेकॾहिं खोटी निकिती त पोइ कहिड़ो हाल थींदो। जॾहिं ॾोकिरे इहा तक़रीर कई, जॾहिं ॾोकिरे इन नमूने सम्झायो त जेको अॼु खां उन वक़्त खां पहिरीं जेको उन टाइम उहो तमाशाई जेके खिली रहिया हुआ, जेके टोक ॾेई रहिया हुआ, जेके जेको आहे सो मस्खरापन उड़ा रहिया हुआ, उहे सभु ओछंगारो ॾेई रोअण लॻा। ओ बि हाणे रोअण लॻा, उहो बि रोअण लॻा, उन खे बि फ़िक्र सताइण लॻो। उहो टाइम हो, ये अल्लाह जा वली आहिनि जेको दुनिया जी हर शइ खे, दुनिया जे हर मुआमले खे, दुनिया जी हर चीज़ खे आख़िरत सां परखीन था, आख़िरत सां परखीन था। ई अल्लाह वारा आहिनि, अल्लाह जा महबूब बंदा आहिनि, उहे बंदा आहिनि जिन जी ख़िदमत में हाणे उहो मजमू सारो गुनहगार हो, उहे माण्हू सभु गुनहगार हुआ, उन्ही खे आख़िरत जी ख़बर न हुई। उहे पंहिंजे हिसाब सां सभु जेको आहे सो गाफ़िल हुआ, गफ़लत जी निंड में सुतल हुआ। पर हिकिड़ी घड़ी जॾहिं अल्लाह वारनि सां टच थिया त उहा हिकिड़ी घड़ी, हिकिड़ो सेकेंड उन वारो जेको उन अल्लाह जो हू महबूब बंदो हो, वली हो, नंढड़ो जेको छोकिरो हो, नंढड़ो जेको ॿार हो, उहो बि अल्लाह जो वली हो, अहले मारिफत हो, उहो अल्लाह जो वली हो, आरिफन मंझि हो। उनखे नुक़्तो जॾहिं सम्झ में आयो उहो ख़ुदि रुअण लॻो। ऐं जॾहिं उहो बुज़ुर्ग आयो, उहो बि आरिफ बिल्लाह हो, उहो बि रुअण लॻो। जॾहिं इन जी सोहबत में उठली जमात आई त उहो बि रोई, सभु अल्लाह जा वली बणिजी विया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक असांखे खिलण जे बजाए रोअणु खपे। असां सभु कुझु हासिल करे लाथो जो खिलूं था, असां सभु कुझु हासिल करे लाथो, असां पंहिंजी ज़िंदगी संवारे लाथी छा? असांखे आख़िरत जी फ़िक्र आहे कोन, मरणो न आहे छा? असांखे हिते ई वेठा हूंदासूं, अरे असां खां वॾा वॾा शहनशाह हलिया विया, असां खां वॾा जेको सो बादशाह हलिया विया, जंहिं पंहिंजे पाण खे फ़िरऔन सॾियो हो, जंहिं पंहिंजे पाण खे ख़ुदाई जो दावो करे छॾियो हो, जिन ॾिठो त सिॼ असां मथे लहे थो, सिॼ असांजे लाइ उगे थो, ही ज़मीनूं असांजे लाइ आहिनि, ही दौलत असांजे लाइ आहे। पर मुहैया गो के न मिल्की न माली थे, सिकंदर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे। ही दुनिया, हिन दुनिया कैसा वफा ना है कई, दुनिया जी दौलत कैसा वफा ना है कई, दुनिया जे माल कैसा वफा ना है कई। असांजे अखियुनि जे अॻियां नौजवान पंहिंजो घर ठाहींदा आहिनि, बंगलो ठाहींदा आहिनि, सुहिणा पलंग विछाईंदा आहिनि, रंग रोगन कंदा आहिनि, अञा घर ठही तयारु नथो थिए ऐं घर जे धणीअ जो लाश निकिरे थो। नाहे ॾिठो असां, ॾिठो न आहे असां, ई मंज़र नाहे ॾिठो। अल्लाह जो ख़ौफ़ असांखे आई कोन्हे। ज़रूर शी पढ़ त पोइ अॻिते ॻाल्हि करियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लम, सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। यक ज़माना सोहबते बा औलिया बेहतर अज़ सद साला ताअते बेरिया, या हिकिड़ी घड़ी जेका अल्लाह वारनि जी ख़िदमत में गुज़रे थी, अल्लाह जे प्यारनि जी ख़िदमत में गुज़रे थी, अल्लाह वारनि सां गॾु गुज़रे थी। सोहबते साले तुरा साले कुनद, सोहबते ताले तुरा ताले कुनद, इहा सोहबत, इहा हिकिड़ी घड़ी जेको अल्लाह वारनि सां गॾु गुज़रे थी, उहो कॾहिं कॾहिं कहिड़ो बि गुनहगार इंसान हुजे उनजो बेड़ो पार करे छॾे थी। ऐं केॾो बि उन गुनाहनि जे अंदरि ज़िंदगी गुज़ारी हुजे, उन जा 60 साल हिकिड़े पासे, हिकिड़ी घड़ी हिकिड़े पासे, 100 साल हिकिड़े पासे, हिकिड़ी घड़ी हिकिड़े पासे, इहा घड़ी उन टोटल जेको 100 साल 60 साल जेके गुनाहनि में गुज़रिया आहिनि, जेकॾहिं अल्लाह जे वलीअ जी सोहबत में असर वठी तौबा कई त पुठिला तमामु गुनाह नेकियुनि में बदिलजी वेंदा हलिया।
नेकिन में बदिलजी वेंदा आया। इहो आऊं नथो चवां, अल्लाह जो क़ुरान चवे थो, इल्मा वेठा आहिनि, महबूब जा फरमान चवनि था त केॾो बि गुनहगार हुजे जॾहिं रब उनखे माफ़ करे थो त रब एॾो रहमान आहे, एॾो रहीम आहे, एॾो महिरबान आहे बंदे मथे जो माफ़ जॾहिं करे थो त ख़ाली ख़ताऊं माफ़ नथो करे, जेतिरियूं ख़ताऊं हुन थियूं उन खे नेकिन में तब्दील करे छॾे थो। असां मंझि शऊर हुअणु खपे, अल्लाह वारनि जी सोहबत में अचणु खपे। हिकिड़ो अल्लाह जो बंदो हो, अल्लाह जो बंदो ऐं चोर हो, नल डाकू हो, एॾो ज़बरदस्त डाकू हो, एॾो ज़बरदस्त हू डाकू हो जो उन खां उन वक़्त जी दुनिया डिॼंदी हुई। उन टाणे जा माण्हू उन खां डिॼंदा हुआ, ये फलाणो डाकू, उहो डाकू जे करे जेल खां ॿाहिरि निकितो त असांखे जेको आहे सो फुरे लूटे छॾींदो, बस्तियुनि जूं बस्तियूं फुरे छॾींदियूं। उन वक़्त जी हुकूमत बि उन खां कन हणंदी हुई, उन खां डिॼंदी हुई। हथु आयो हो ऐं उनखे जेल में ॼणी छॾियो, उनजा हथ कटियो, हिकिड़ो हथु कटे चोरी जे इल्ज़ाम में ऐं जेल में ॼणी छॾियो। उहो जेल में रहियो, 10-12 साल जेल में रहियो ऐं जेल खां हिकिड़ो ॾींहुं फरार थी निकिरी भॼी वियो। जॾहिं भॼी वियो त हुन चोर हो, चोर खे वरी चोरी सुझी। हू बगदाद जे शहर में आयो, बगदाद जे शहर में राति जे टाइम हू आयो, ॾिठईं कंहिं घर में जा चोरी कई आहे। हिकिड़े घर जे दरवाज़े मथे आयो त दरवाज़ो बज़ाहिर बंदि हो। हिन वञी दरवाज़े खे हथु लॻायो त दरवाज़े जे अंदरले पासा खूंटी बंदि न हुई, दरवाज़ो खुली वियो। हीउ अंदरि दाख़िल थियो, अंदरि दाख़िल थियो त वॾो दालान आहे, कुझु कमरा आहिनि, माण्हू को बि न आहे, सुञूं घर पियो आहे। हे घर जे अंदरि फेरणु लॻो त घर में वधीक को बि माल मिल्कियत हिनखे न मिलियो। हिकिड़े कमरे में वियो त चंद ताका कपिड़नि जा पिया हुआ, थोरा घणा कपिड़नि जा ताका पिया हुआ। चई हाणे ॾींहुं उगी वेंदो जेकॾहिं ॿियनि खे झांपा ॾींदुसि, इहे चंद ताका कपिड़नि जा मिलिया आहिनि, इहे खणी वञा, अॼु इहो ई ठीकु आहे। हिन कपिड़नि जा ताका भेड़ा कया ऐं ॿधणु लॻो। तेसीं हिकिड़ो पोड़ो कमर झुकियल कमरे में दाख़िल थियो। हीउ चोर हो, जवान हो, पर उथी बीह वियो। ॾिठईं घर जो धणी अची वियो, पुलिस खे घुराईंदो या मुहाफ़िज़नि खे घुराईंदो या पाड़े वारनि खे सॾु करे मूंखे माराए छॾींदो, वरी पकड़ाए छॾींदो। हीउ बीह रहियो। हू पोड़ो आयो, मुस्कुरायो, खिलियो, खिली चई, छो थकी पियो ऐं तकलीफ़ थी आहे? कपिड़ा ही ताको तोखां ॿधिजे नथो, हल आऊं तोखे ॿधायां थो, भरी तोखां ॿधिजे नथी, आऊं तोखे ॿधायां। हाणे हू पोड़ो हिनखे भेरो करे, ॿई ॼणा कपिड़ा भेड़ा कयो, ताका ऐं भरी ॿधाए पियो। तॾहिं हिन ख़्यालु कयो जे घर जो धणी त न आहे, हीउ ॾोकिरो घर जो धणी न आहे। जेकॾहिं घर जो धणी हुजे हा त मूंखे कपिड़नि जी भरी छो ॿधाए? हीउ कपिड़नि जी भरी ॿधाए थो, कारण कहिड़ो आहे? सोच में पई वियो। पोड़े भरी ॿधाई त भरी हिकिड़ी में कपिड़ा ॿधजनि न पिया, घणा हुआ ताका। तॾहिं पोड़े जो ॻाल्हि सुण, हाणे हीअ 2 भरियूं था करियूं, हिकिड़ी भरी आऊं थो खणा, ॿी तूं खण, ऐं तूं जिते चयो तोखे छॾाए अचां। तॾहिं ॾिठो, अड़े हीउ त चोर आहे, मुआरे साॻी धंधे वारो, या त मूंखां मज़दूरी वठंदो या हिन में जा हिसो वठंदो, हीउ त चोर लॻे थो, ख़ुदि बि चोर आहे। तॾहिं चई ठीकु आहे, तूं मूंखे छॾाए अचिजांइ, आउं तोखे ॾींदुसि कुझु बि न। चई न न न, मूंखे कुझु बि नथो खपे, आउं ख़ाली तोखे छॾाए अची, तूं जिते चई उते खणाए रखाए अचींदुसि। ऐं भरी हिकिड़ी अथई, ॿधबी कोन, 2 ॿधूं। चई ठीकु आहे ॿधो। हाणे 2 भरियूं ॿधूं, 2 भरियूं ॿधूं, छिके पघर थियो मुड़ुस उन चोर खे बि। हाणे जॾहिं खणण मथे आया तॾहिं ॾोकिरे जो भी तूं थकी पियो आहीं, ऐं थोरो खीर वठी अचां, तूं पी। ॾोकिरो कमरे में जा ॿाहिरि निकितो ऐं ॿाहिरि निकिरणु शर्त वरी फट पाऊं वरियो, पीआलो खीर जो खणी आयो, थधो मिठो भलो खीर खणी आयो। चई खीर पी, तोखे थकावट थी आहे। चोर आहे त पोइ हीउ खीर किथां थो खणियो अचे? जेकॾहिं घर जो धणी आहे त मूंखे चोरी में मदद को थो कराए। हीउ केरु माण्हू आहे? बहरहाल हुनखे वधीक सोचण जो मौक़ो न मिलियो। हुन फौरन डड़ डड़ करे खीर पी, ऐं खीर पी जीअं असीं पियूं था न आम तरह। अल्लाह जे महबूब जी सुनत मथे न पाणी वठो त डड़ 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 कर माण्हू पिया कर, ॿिए ठां में न आयो। ऐं जेकॾहिं मानी खाऊं त माण्हू पिया ॿिया को फुरीनि था, फटाफट बसि 2 हथ सां जेकॾहिं ॿियो खुआरिन ते 2 हथ सां करे खाऊं। अल्लाह जा बंदा, असांखे बीमारियूं को लॻियूं आहिनि,
ये असां पुठियां बीमारियूं बड़ी बटे की लॻी आहिनि ॾाढी चवंदो न मज़ा असां माटे मींहुं ॾाढा बड़ी बटे की लॻो हुई असांजा कच्छी चवंदा लसण खाई असांखे को लॻो हुई ई बीमारियूं पा पुठियां बड़ी बटे की लॻियूं हुई ई बीमारियुनि जो ॾोह कोन्हे हिन मुंहिंजो पंहिंजो बि दख़ल आहे इन मुंहिंजी पंहिंजूं बेइतदालियूं आहिनि पाण ख़ुदि बि पंहिंजूं ग़लतियूं आहिनि नंबर 1 जेका बीमारी आहे उहा असांखे खाइण जी बीमारी आहे वॾे में वॾी जेका बीमारी आहे उहा खाइण जी बीमारी आहे असांखे इन खाइण वारी बीमारी ॿियनि बीमारियुनि खे दावत ॾेई घुराए थी ये खाइण वारी बीमारी सां पेट ख़राबु थिए थो पेट सां ख़राबु थियण सां कब्ज़ी थिए थी बदहज़मी थिए थी एसिडिटी थिए थी ऐं हीअ सॼा मामला थियनि था ऐं ख़ुदि तबाबत थियनि जेको सो इलाज मुआलजे सां मामूली जेको सो मामूली घणो न ज़रो को मामूली जेको आहे सो रखां थो इन सां वास्तो इन करे अर्ज़ु करियां थो या तिब्बा चवनि था जेको कब्ज़ी आहे इहो उम्मुल इमराज़ आहे टोटल बीमारियुनि जी मां कब्ज़ी आहे ऐं कब्ज़ी थिए कहिड़े कारण थी असांजे ग़लति नमूने खाइण सां पेट ख़राबु ग़लति नमूने खाइण सां हता के ई पेट मुंहिंजी एॾो ख़राबो करे थी जो निड़ीअ खां हेठि जेके बि वॾियूं बीमारियूं जंहिंजा नाला वठां त हिते डिॼी वञूं पाण उहे बीमारियूं बि इन जे करे थियनि थियूं इन जे करे कहिड़े नमूने 2 ग़लतियूं वॾियूं असीं करियूं था हिकिड़ी तकड़ से मानी खाइणी हब छ से खाइणी ऐं ॿियो हिन सूदी हेतिरे सूदी ॾाढो भरियो अॻे कंहिं वॾेरे जी दावत हुई मानी ऐं ताम घणा रधा विया हुआ उते मानियूं खारायूं या जलसो हो अहिड़ो कोई 11वीं शरीफ़ हुई उते वञी खाधो मानी हुई भली खाधो घणी खाधो हमरा हिकिड़ो लेट थी वियो उहो पुठियां पे वियो ऐं माण्हू मानी खाई आया पे त असीं हिकिड़े हमरा खे उठ मथे ॿधियो पे खणे आया उन एतिरी खाधी हुई अॻे गाॾियूं हुयूं कोन उठ मथे ॿधी खणी पिया आया बाबा ही मामिलो छा आहे अड़े बाबा उन तंबू खाइण वारे जो मामिलो कीअं थियो त असीं उठ मथे जेको ॿधल आहे उहो चवे थो त फॿिया उहो जेको फाटी मुआ ऐं पंहिंजो पाण खणायो पियो वञा फॿिया उहो जेको फाटे में यानी उहा घणी खाधी उहो फॿिया मिना घटि मिलियो पर एतिरो मिलियो जेको उठ मथे खणाए ले जाऊं पियो आप ई असांजो हाल आहे खाइण जे मामले में भले कावड़ जो जेकॾहिं खाइण जे मामले में असांजो इहो हाल होए न होए त पोइ मस्जिद में छो नथा हलो हुते खाइण जे लाइ कुझु कोन्हे हिन तंबूअ में छो नथा अचो हिते खाइण जे लाइ कुझु न आहे ऐं ॿियो तंबू हुए जंहिंमें कुझु बाटण वारा हुन हिते असां मुंहिंजा कोई हिकिड़ो माण्हू उथी चया अरे बाबा ही 2 गटा हुनखे ॾे ही हिकिड़ो पट हुनखे ॾे ही 2-4 जेको आहे इटू हिनखे ॾे तव्हां कुल डोड़ी हिते अचो टोटल अची वञो गटा पिया बाटे फलानी शइ पिया बाटे मौलवी अॼु त मौलवी भला आया अॻे त रुगो तकरीर करे अॼु बाटे पिया तव्हां खुल अची वञो ऐं हाणे हू हमरा हू बि चयो पंहिंजो खाइण जो सिस्टम जेको आहे इहो ख़राबु आहे खाई नड़ थिया वञो पुछो हमरा भली बीमार ऐं टिकी बिकी ॾियूं कोई फकी बकी के फ़क़ीरी घटी वहे तो बड़े खाऊं फ़क़ीरी घटी जेकॾहिं जॻह हो त भले खाऊं नी टिकी कंहिं वास्ते लिया ई असांजो हाल आहे इन हाल असांखे बीमार कयो आहे अल्लाह जे महबूब फरमायो ओ मुंहिंजा ग़ुलाम तोखे पेट ॾिनो आहे ही ओझरी या मादो ॾिनो आहे ई खाइण लाइ इन जो तरीक़ो रखियो वियो आहे इन जा 3 हिसा कर हिकिड़ो हिसो पाणीअ जे लाइ आहे ॿियो हिसो हवा जे लाइ आहे टियों हिसो खाधे जे लाइ आहे जेकॾहिं तूं 1.5 मानी खाई थो तुंहिंजी खुराक 1.5 मानी आहे त केतिरियूं मानियूं तोखे खाइणियूं आहिनि पेट जी गुंजाइश 1.5 मानी जी आहे त अधु मानी जेतिरो पेट पाणीअ जे लाइ अधु मानी जेतिरो पेट हवा जे लाइ ऐं अधु मानी खा पोइ जेकॾहिं बीमार थी त पोइ इलाज जो ख़र्च मदीने वारे खां वञी वठि ऐं ॿियो नंबर मानी आहिस्ते आहिस्ते चबाए खा अरे साइंस वारा हींअर चवनि था ही डॉक्टर हींअर चवनि था जे मानी चबाए खा असांजे आका
फटल जेको सो खजी जी तॾहिं मथे वई, फटियल खजी जी तॾहिं मथे वई, मदीने जी धरती मथे वई। अॼु खां 1450 साल पहिरीं फरमायो, ओ मुंहिंजा गुलाम मानी चबे खा, जेकॾहिं मानी चबे खाईंदे त मुंहिंजी थुक बेड़ी थींदी, जेकॾहिं थुक बेड़ी थी ऐं तुंहिंजे खाधे सां गॾु वेही मादे मंझि वेही त इहा आंड्रे में चिकनाहट पैदा कंदी। ई जॾहिं चिकनाहट पैदा कंदी त पोइ तोखे कब्ज़ी कोन थींदी, जेकॾहिं कब्ज़ी न थींदी त बीमारी कोन थींदी ऐं तूं हमेशह सेहतमंद ऐं तवाना रहंदे। ये अल्लाह के महबूब असांखे उसूल दसिया आहिनि, असांखे सुन्नतनि मथे अमल करणो आहे। असांखे कंहिंजे दर मथे वञण जी ज़रूरत न आहे, असांखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत न आहे। असांजे मज़हब इस्लाम ऐं बानी मज़हब इस्लाम असांजे लाइ सभु कुझु रखी छॾियो आहे। असीं उते अचूं त सही, असीं उनखे वठूं त सही, असीं चोली फैलायूं तो सही। अरे वो तो माइल बकरम है, कोई साहिल ही नहीं, राह दिखाए किसे रह मंजिल ही नहीं। वो तो माइल बकरम है, वो तो माइल बकरम है, कोई साहिल ही नहीं, राह दिखाए किसे रह मंजिल ही नहीं, रह मंजिल ही नहीं। त जेकॾहिं वो रस्तो ॾेखारण वारा बि बीठा आहिनि, अता करण वारा बि बीठा आहिनि, रस्ते जो तोशो ॾियण वारा बि बीठा आहिनि, रस्ते जो ख़र्चो ॾियण वारा बि बीठा आहिनि। अवां हली मार्ग मथे त अचो, रस्ते जे लाइ तयार त थियो, हलण जे लाइ तयार त थियो, पंहिंजी झोलीअ खे त फैलायो। ॾियण वारा अबरा न आहिनि, ॾियण वारा ये वो दाता है, ये वो दाता है कि दे करके फिर पूछते नहीं है। सुभान अल्लाह, वाह वाह। ये उहे दाता आहिनि, उहे दातार आहिनि, उहे महबूब आहिनि जेके जेकॾहिं किथे बि हुजनि तूं सॾु कर तोसां सॾ मज़ साणी थींदा। शाह फरमाए थो, मीरा शाह मदद थी, मीरा शाह मदद थी, अची ओखी वेर लीला लग लतीफ़ चए भर पांदी अॾे पेर, औलाद अली शेर किचका मुहाड़ मुरीदन दे। सुभान अल्लाह, सुभान। असीं सॾ त करियूं, असीं रहनुमाई त वठूं, असीं चोली त फैलायूं। दुरूशी पढ़ अगली ॻाल्हि करियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलाम अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु मूं वटि ईअं खपे अॼु 5 बजे सूदी तकरीर हले, केतिरे बजे सूदी? 5 बजे सूदी शाम जो, ऐं पोइ नगर चालू कंदासूं। अॼु कंदासूं ईअं कि आख़िर नमाज़ कंहिंखे पढ़णी न आहे, नमाज़ जो टाइम थियो, ऐं नमाज़ पढ़ंदो हिकिड़े ॿिए मौलवी खे उथियारींदुसि जीअं जंग कंदा वागे मुजाहिदीन। अवां वेठा हुजा, उहो मौलवी तकरीर जेको सूड़े रखंदो ऐं पोइ आऊं नमाज़ पढ़ी पढ़ी पाऊं आयसि, वरी आऊं शुरू थी वेंदुसि, वरी ॿियो मौलवी नमाज़ जे टाइम में हिकिड़ा नमाज़ पढ़ंदा, ॿिया तकरीरूं कंदा, ॿियो कमु हलंदो सांदी जो मानी। सही आहे न ईअं? ईअं कबो तॾहिं कमु ठहंदो। दुरूशी पढ़ वरी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आले सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह। हाणे हू पोढ़ो चवे थो खीर पीला थई, हाणे भरी खण, हाणे उन पोढ़े उनखे भरी खणाई, जवान खे खणाई। पोढ़ो खपे थो, पोढ़े खां भरी खजे नथी। पोड़े वीचारे कोशिश कई, ज़ईफ़ आहे, भरी खणे थो, भरी खजे नथी। तॾहिं उन चोर नौजवान पंहिंजी भरी रखी ऐं पोड़े खे भरी खणायईं। पोड़े भरी खणी, तंहिंखां पोइ नौजवान पंहिंजी भरी खई, पोड़े खे चई अॻु में हल। अञा बि चोर सम्झे थो जी पोड़ो चोर आहे, पुठियां भरी खणी भॼी वेंदो। हिनखे जेको कपिड़नि जी भरी खणाई आहे ई खणी भॼी वेंदो हलियो, ऐं हिनखे अॻु में करियां। हाणे हुन जेको आहे चोर हुन पोड़े खे कयो अॻु में, हाणे उहो भरी खणी कपिड़नि जी उन ताकनि जी अॻु में हले थो, चरियो हू चोर पुठियां हले थो। पोड़ो ज़ईफ़ आहे, पोड़ो नहीफ़ आहे, पोड़ो कमज़ोर आहे, वीचारे मंझि ताक़त न आहे, ऐं हलंदे हलंदे थाॿा खाए थो त पुठियां चोर थुॾा हणे थो, थुॾा हणंदो अचे थो, धिका ॾींदो अचे थो। पोड़ो अॻु में माफ़ी वठे थो, जे मुंहिंजी तरफ़ां तोखे जो तकलीफ़ थिए पई महिरबानी करे माफ़ कर, ऐं तुंहिंजो माल पुॼाए ॾियां थो। ऐं हू पुठियां गारियूं बकंदो अचे थो,
ऐं पोड़ो अॻ में नरमी कंदो हले थो, पोड़ो प्यार जा लफ़्ज़ चवे थो, पोड़ो मुहबत जा लफ़्ज़ आलापे थो, ऐं पुठलो गारियूं ॾिए थो, बकंदो अचे थो, तूफ़ान कंदो अचे थो, ठुॾा हणंदो अचे थो। हलंदे हलंदे बगदाद जे शहर खां ॿाहिरि निकिता, खंडरात में विया। पुराणो शहर हो, गैर आबाद बस्ती हुई। उॾां आया, खंडरात में जाया, पुराणे मकान में जाया, जंहिं जॻह ते कोई बि इंसान वसंदड़ न हो। जॾहिं उते आया त उन पुठले चोर चयो त हीउ जेको वैरान मकान आहे इन में भरी फिगाए, इन में भरी फेंक। उन पोड़े उते भरी फेंकी ऐं हिन बि पंहिंजी भरी फेंकी ऐं पोड़े खे चई हल। पोड़े चयो मुंहिंजी नातवानी जे करे, मुंहिंजी ज़ईफ़ी जे करे, मुंहिंजी पोड़पण जे करे, मुंहिंजी हिन कमज़ोरी जे करे तोखे तकलीफ़ थी आहे, महिरबानी करे अल्लाह जे वास्ते माफ़ कर, माफ़ कर, आऊं हलां थो। ईअं चई पोड़ो पुठीरो रवानो थियो। हाणे हू चोर हुनखे गौर सां ॾिसी रहियो आहे। हुनजा लफ़्ज़ जेके हुआ, प्यार भरिया लफ़्ज़ जेके हुआ त तूं मूंखे माफ़ कर, तोखे मूं तकलीफ़ ॾिनी आहे मुंहिंजी ज़ईफ़ी जे करे, अल्लाह जे वास्ते माफ़ कर। ये माफ़ वारा लफ़्ज़, ये माफ़ी वठण वारा लफ़्ज़ तीर थी उन चोर जी दिलि में चुभी विया हलिया, गोली थी लॻी विया हलिया। चोर घणी देर तक उते बीठो हो, पी न सघियो। हाणे इंतज़ार करण लॻो, ॾींहुं उगे, पोड़ो हली वियो पंहिंजी मंज़िल मथे। पोड़ो हले कंहिंजो हो, केॾांहुं हलियो वियो, पर चोर जी दिलि जे अंदरि बेचैनी थी पई। हीउ पोड़ो हो केरु? जेकॾहिं घर जो धणी हो त पोइ मूंखे चोरी छो करायईं? जेकॾहिं चोर हो त पंहिंजो हिसो छो न वरितईं? जेकॾहिं आम माण्हू हो त बि मूंखां माफ़ी छो वरितईं? जेकॾहिं मलाइक ऐं फ़रिश्तो हो त बि मूंखे ॾसई कोन, कारण कहिड़ो आहे? हीउ कहिड़ी, ही इंसान हो, मलाइक हो, जिन हो, ऐं छा? ऐं हुन जा ही लफ़्ज़, जेकॾहिं मलाइक हो, जेकॾहिं जिन हो त पोइ मूंखां माफ़ी छो वरितईं? हुन मूंखां माफ़ी कहिड़े नमूने वरिती? न मलाइक थो लॻे, न जिन थो लॻे, न को ग़ैर मख़लूक थो लॻे, लॻे त इंसान थो। पर इंसान आहे त पोइ कहिड़े तबिके सां तालुक़ रखे थो? इंसान आहे त घर जो धणी आहे, शाहूकार आहे, या चोर आहे? जे शाहूकार आहे त चोरी छो करायईं? जे चोर आहे त पोइ पंहिंजो हिसो छो न वरितईं? हैरान थी ॾींहुं उगी वियो। जॾहिं रोशनी ॾींहुं फैलाई, जॾहिं नूर ॾींहं जो फैली वियो हलियो, हाणे इहो चोर उन साॻी उबते पगे हले थो। ॻाल्हि मुंहिंजी में सम्झो था न? टिजण जी ज़रूरत न आहे, ॻाल्हि ख़तमु करियां थो, दुआ घुरंदासीं, वधीक टिजण जी ज़रूरत न आहे। बहरहाल हाणे उहो चोर उन साॻी पगे हले थो जितां चोरी करे आयो आहे। ॾींहुं उगी चिटो थी चुको, धूप निकिरी चुकी, काड़ो आहे, शहर में हलचल लॻी वई आहे, हिन जो हथ कटियल आहे, हीउ चोर आहे, हिन खे सभु सुञनि था, पंहिंजी शिकिल लिकाए झुंड वारियो अचे थो, हली उन दरवाज़े मां आयो जिते राति चोरी कई हुई। उन साॻी गेट मथे आयो। राति जो त गेट सुञो लॻो पियो हो, दर बंदि हो, घर बि सुञो हो, का शइ कोन हुई। हाणे जॾहिं ॾींहं जो अचे थो त हलचल लॻी पई आहे। हिकिड़ो टोलो अंदरि वञे पियो ऐं हू अंदरां जेको सो रूमंदो अचे थो ऐं वञे पियो, पाऊं खिलंदो वञे पियो। जेको रूमंदो अचे थो उहो खिलंदो पाऊं वञे पियो। ऐं जेके खिलंदा आया थे, जेके खिलंदा अचनि था, उहे पाण निकिरनि था त रूमंदा वञनि पिया। अजीब हाल आहे। चोर बि गौर करे थो, ही कहिड़ो घर आहे? राति जंहिं महिल चोरी कई, माण्हू जी को बि जेको आहे सो अंदरि धप बि न हुई। हिकिड़ो ॾोकरो आयो ऐं हींअर जॾहिं आऊं इन घर जे दरवाज़े मथे आयो आहियां त माण्हुनि जा टोले जा टोला अंदरि वञनि पिया। जेके खिलंदा वञनि था उहे रूमंदा ॿाहिरि निकिरनि था, जेके रूमंदा वञनि था उहे खिलंदा ॿाहिरि निकिरनि था। ही माजरा छा आहे? मूंखे अंदरि वञी ॾिसणु खपे। उहो चोर फौरन अंदरि हले थो। जीअं अंदरि हले थो त हिकिड़ो दालान वॾो आहे ऐं हिकिड़ो वॾो हॉल आहे। उन दालान में माण्हुनि जी लाइन लॻी पई आहे, कतार लॻी पई आहे। ऐं अंदरि हॉल जे अंदरि उहो पोड़ो साॻियो चंड जी जेको आहे रोशनी वारो चहिरो खणी, चंड जहिड़ो चमकंदड़ चहिरो खणी, हाणे उन जे जिस्म मथे नूरानी क़ुबा आहे ऐं मसरद मथे वेठो आहे। माण्हू अदब एहतराम सां उन मथां वेठा आहिनि। जेको माण्हू जहिड़ो अर्ज़ु करे थो उन नमूने उनखे रहनुमाई मिले पई। ही चोर
चोर अचे थो, दरवाज़े मथे चोर अचे थो, ॾिसे थो राति हिन घर मां मूं चोरी कई हुई, चोरी कराइण में हथ हिन जेको आहे सो ॾोकरे पोड़े जो हो, जंहिं मंदा माण्हू अक़ीदत में वेठा आहिनि, हालो बनाए वेठा आहिनि, घेरो बनाए वेठा आहिनि। ॾिठो आहे जख वारी रातनि में, धुंधली रातनि में जॾहिं 14 जो चंड आसमान में चमकंदो आहे त उन जे तरफ़ हिकिड़ो घेरो हूंदो आहे, हालो हूंदो आहे, चौ तरफ़ घेरो हूंदो आहे। ईअं इंसाननि जो घेरो लॻियल आहे ऐं उहो चंड जहिड़े चहिरे वारो इंसान विच में वेठो आहे। जेके रुअंदा उन जे मांदा अचनि था उहे खिलंदा पाण हटनि था, ऐं जेके खिलंदा अचनि था उहे रुअंदा पाण वञनि पिया। चोर रुअंदो अचे थो, अॻिते आयो, जॾहिं दरवाज़े मथे बीठो तॾहिं उन पोड़े बि मथे नज़र कई, जीअं नज़र कई त राति वारो चोर हो। चई अंदरि हली आ बाबा, अंदरि हली आ, तूं हलियो आहे अंदरि, मुंहिंजा दोस्त तूं अंदरि हली आ बाबा, अंदरि हली आ, तुंहिंजे लाइ जॻह फुल आहे। माण्हुनि खे इशारो थियो, विचा जॻह ॾिनी हुई, मजमू हटी वियो ऐं हू चोर जीअं अॻिते हलियो आयो, जॾहिं अॻ में अची बीठो तॾहिं उन पोड़े उन जेको सो ज़ईफ़ इंसान उन मथे नज़र करे चयो, हिन दिलि जे अंदरि अञा अल्लाह जो ख़ौफ़ नाहे आयो, हिन दिलि जे अंदरि अञा अल्लाह जो ख़ौफ़ नाहे आयो, अञा दुनिया जी लालच नाहे निकिरी, अञा दुनिया जे दौलत जी लालच नाहे निकिरी, अञा दुनिया जे माल जी लालच नाहे निकिरी। अबा हाणे हिन दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ अचणु खपे। एतिरो जो फरमायो पोड़े, एतिरो जो फरमायो, उहा दिलि जेका 12 सालनि जी तकलीफ़ सां जेल ऐं क़ैद खां सज़ाउनि सां बि नरम न थी हुई, हाणे उहा दिलि अहिड़ी नरम थी जो उनजो इज़हार अखियुनि कयो, उनजो इज़हार अखियुनि ॻोड़नि जी शक्ल में कयो। जे अख मुंहिंजा कॾहिं ॻोड़ा वया न हुआ, जे ख़ुदा जी मख़लूक खे तकलीफ़ ॾेई रुआरियो हो, हमेशह परेशान करे रुआरियो हो, उहो हिकिड़े ज़ईफ़ नातवा पोड़े मांधा पंहिंजी पूरी तवानाई हाराए वेही रहियो, पंहिंजी पूरी ताक़त हाराए वेही रहियो। उनजी अखियुनि मुंहिंजा ॻोड़ा लही पिया, उहो बेतहाशा किरी पियो, कदमनि में जले थो, चवे थो अल्लाह जा बंदा, अल्लाह जा महबूब बंदा, जीअं तूं चवे थो हिन दिलि जे अंदरि को अल्लाह जो ख़ौफ़ न आहे, यकीनन तुंहिंजी नज़रनि सां मुंहिंजी दिलि जे अंदरि ख़ौफ़ उंडेलियो वियो आहे। ऐं अल्लाह जा बंदा हाणे पंहिंजा महबूब हथ मथे उठाए, मूं गुनहगार जो कहिड़ो हाल थींदो, मूं गुनहगार जो कहिड़ो आऊं जेकॾहिं न सुञाणंदा हुजो त इब्न साबात आहियां, अब्दुल्ला बिन साबात पूरे इलाइक़े जो मशहूर ठग, चोर, डारेल ऐं लुटेरो आहियां, दहशतगर्द आहियां। पर अवां जी हिकिड़ी घड़ीअ जी सोहबत, राति वारी हिकिड़ी घड़ीअ जी सोहबत, उन सोहबत मुंहिंजे दिलि जे कुफर खे चीरे छॾियो, मुंहिंजे दिलि जे शैतान खे मारे छॾियो, मुंहिंजे दिलि में जहालत जो जनाज़ो निकिरी वियो हलियो, मुंहिंजे दिलि में गफ़लत जो जनाज़ो निकिरी वियो हलियो, मुंहिंजे दिलि में सारा कुफर ऐं सारियूं बुराइयूं निकिरी वियूं हलियूं। हाणे हीअ दिलि अल्लाह जे ख़ौफ़ सां लर्ज़ा पर अंदाम आहे ऐं अल्लाह जा वली मूं मथे रहम कयो वञे। अल्लाह मूं मथे रहम कंदो या न, इहो रब मूं मथे रहम कंदो या न, मुंहिंजो बुरो हाल आहे। उहो अल्लाह जो वली, उहो वली ॿियो न आहे, उहो सैयद ताइफ़ हज़रत जुनैद बगदादी आहे, जेको अल्लाह जे महबूब वलियनि जो सरदार आहे। पीरान पीर दस्तगीर जे जेको आहे सो मुर्शिदाने निज़ाम में उनजो नालो अचे थो। हज़रत जुनैद बगदादी सैयद ताइफ़ आहे ऐं उन पोड़े खे, उन नौजवान खे पाकर वजी खणे थो। पाण फरमाइनि था, तूं ख़ुशि थी, रब तबारक व तआला जल शान हू तुंहिंजा गुनाह, तुंहिंजूं बदकारियूं नेकियुनि सां तब्दील करे छॾींदो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, शान औलिया इकराम, नेकियुनि सां तब्दील करे छॾींदो। तूं छा सम्झो आहे इब्न साबात, छा तुंहिंजा गुनाह अल्लाह जी रहमत खां वॾा आहिनि, अल्लाह जे करम खां वॾा आहिनि, अल्लाह जे रहम ऐं फज़ल खां वॾा आहिनि। छा फरमायो, जेकी मंझि जहान सो तारी तगे तुंहिंजी, जेकी मंझि जहान सो तारी तगे तुंहिंजी। लुत्फ़ जी शाह अब्दुल लतीफ़ चए तो वटि कमी कान, लुत्फ़ जी शाह अब्दुल लतीफ़ चए तो वटि कमी कान, जे अदल आऊं न छुटा फेरो कर फज़ल जो, अदल आऊं न छुटा
फेरो कर फज़ल जो, तो मथे अल्लाह फेरो फज़ल जो कयो आहे। ऐं हाणे तूं अल्लाह जे जेको सो महबूब बंदनि मां थियण वारो आहीं। उहो चोर जॾहिं क़दमनि मथे किरी रहियो हो त दुनिया जो वॾो दहशतगर्द हो, आतंकवादी हो, पर जॾहिं उन अल्लाह जे वली उनखे सीने मथे हथ रखी मथे खयो त उहो अल्लाह जे मक़बूलनि में शुमार थी चुको हो। ही अल्लाह जे वलियुनि जी सोहबत, यक ज़माना सोहबत बा औलिया, बहितर सद साला ताअत बेरिया। इन चोर खे 100 सालनि जी इबादत नथे सुधारे सघी। अल्लाह जे वलीअ जी सोहबत में हिकिड़ी घड़ी उहो आयो ऐं उहो इन मक़सद सां बि न आयो हो, चोरी जे मक़सद सां आयो हो, पर अल्लाह जे वलीअ सां जीअं टच थियो अल्लाह वारनि में शामिल थी वियो हलियो। तॾहिं अल्लाह जो कलाम फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो, ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं वसीलो ॻोल्हियो, उन जी राह में मुजाहिदा करियो, एतिरे जे लाइ त तव्हां कामयाब थी वञो। असांजी कामयाबी इन भत मजरुगे मंझि न आहे, असांजी कामयाबी रब जे ख़ौफ़ मंझि आहे, अल्लाह वारनि जे वसीले मंझि आहे ऐं अल्लाह जी इबादत करण मंझि आहे, कोशिशूं ऐं जिदोजहद करण मंझि आहे, तॾहिं कामयाबी मिलंदी। ईअं कामयाबी रखियल न पई आहे। हाणे लास्ट में मुंहिंजी जेको सो इन गुफ़्तगू खे वेड़ींदे इहो अर्ज़ु कंदुसि त पराए करम व महिरबानी ही जेके मजलिसूं आहिनि सिर्फ़ु हिकिड़े जे लाइ। जेकॾहिं असांखे तकड़ हुजे त कहिड़ो कमु करणु खपे? मजलिस में हाज़िर थियणो आहे। थोरी तकड़ आहे त पोइ हिन मजलिस में वेही हलिया वञो, मानी न खाधी त को कमु न आहे, वञी ॿियणु खाईंदासीं। पर असां वारा छा कनि? तकड़ आहे त पोइ तंबू वारो कमु करे वञनि, ही भले लही वञे, नंगर वारो कमु करे वेंदासीं, ही भले रही वञे। उहो ज़रूरी न आहे, ज़रूरी ही आहे, ज़रूरी ही आहे। हितां जेकॾहिं तूं कुझु वठी वए, हिन जॻह तां जेकॾहिं तोखे हिकिड़ो कतरो मिली वियो, ई क़बर तक गॾु हलंदो, ऐं हुतां जेकॾहिं 500 ग्राम खाई वए, सुबुह तक भेड़ो हूंदो। हुन लंगर मुंहिंजा जेको तो हासिल कयो तो भेड़ो केतिरो रहंदो? भत केतिरी देर तो सुबुह तक हूंदो। कब्ज़ी न थी त सुबुह तक कब्ज़ी थी त 4 ॾींहं वधो, कब्ज़ी थी पई न त 4 ॾींहं तूं रखी सघे थो हुनखे भेड़ो। ऐं जेकर कब्ज़ी न थई ऐं घणो खाधे त पोइ थोरी देरि खां उहो करे ॿार साथ कोन ॾींदो। साथ ही अमल नेक ॾींदा। वखर उहो विहा जो पए पुराणो न थिए, वखर उहो विहा जे पए पुराणो न थिए। वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ा, उहा का हर हला आगे त उनजी उभे। छा फरमाए थो? अहिड़ो हितां सामान खण जेको पुराणो न थिए, रोज़ नओं हुजे ऐं हुन विलायत में विकिणे त उते उनजी क़ीमत हुजे। वेचींदे विलायत में ज़रो थिए न ज़ाय, उते वञे त हुनजी क़ीमत वधि हुजे, घटि न हुजे, वधंदी क़ीमत हुजे। अहिड़ो सामान खण, अहिड़ो वापार कर जेको हुन विलायत तक पुराणो न थिए। अड़े उन विलायत तक पुराणो थियण वारी न पुराणो थियण वारी शइ भत आहे या ही नेकियूं आहिनि? त असांखे हिनी मजलिसनि में नेकियूं खणणु खपनि या भत? अॼु खां पोइ असीं इंशाअल्लाहुल अज़ीज़ हिन पाक मजलिस मंझां इहो दर्स हासिल करे वञूं था, इहो सबक़ हासिल करे वञूं था जी जॾहिं बि हिन पाक मजलिसनि में ईंदासूं त नेकियूं माणींदासूं, रब जी रहमत जा छींटा वठंदासूं। जेकॾहिं लंगर खां टाइम न हूंदो ऐं न मिलियो त को ॻाल्हि न आहे, पर हिन पाक मजलिस मंझां हिसो वठी वेंदासूं इंशाअल्लाहुल अज़ीज़। रब तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे महबूब जे सदके असांजो हिते अचणु विहणु ॿुधणु क़बूल फरमाए। ऐं मूं गुनहगार जेकी न बि ख़ुशाई कई, अव्हांजी दिला आज़ारी कई, अव्हांखे ॾुख पुॼायो, शायदि अव्हांखे तकलीफ़ ॾिनी, उहो रब मूंखे बि माफ़ करे ऐं अव्हांजे लाइ पासे हिदायत करे, मुंहिंजे लाइ बि पासे नजात करे। ऐं रब तबारक व तआला जल्ल